सखर मावा के ख़बर ॾियूं पिया। एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासन बाबति रेफरेंस, जंहिंमें खुर्शीद शाह, अवैस कादिर शाह, फारूक शाह, ज़ीरक शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया आहिनि। नेब 2019 में खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायो हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर में एहतसाब अदालत में आमदनी खां वधीक असासन बाबति रेफरेंस जी ॿुधणी खुर्शीद शाह, अवैस कादिर शाह, फारूक शाह, ज़ीरक शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया। नेब 2019 में खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो रेफरेंस दाख़िल करायो हो। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। अदालत आमदनी खां वधीक मिल्कियत ठाहिण बाबति पीपल्स पार्टी अॻुवान सैयद खुर्शीद शाह, संदसि घर भातियुनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस जी ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान नेब जे तरफ़ां जेके शाहिद ॼाणाया, हिकु शाहिद जो अदालत जे तरफ़ां बयान जो ॿाहिरि कलमबंद करे वरितो आहे। उन हवाले सां वकील जो चवणु आहे त सैयद खुर्शीद अहमद शाह रेफरेंस में अदालत बैंक सां लाॻापियल नेब जे शाहिद जो बयान जेको आहे कलमबंद करे वरितो आहे। हेल ताईं सैयद खुर्शीद अहमद शाह जे रेफरेंस में 24 जेके शाहिद आहिनि उन जा बयान जेके आहिनि कलमबंद थी चुका आहिनि ऐं उन खां पोइ अदालत जे ॿाहिरि वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ ॿुधणी जेका आहे 18 दिसंबर ताईं मुलतवी कई वई आहे। नेब जे तरफ़ां 2019 में सैयद खुर्शीद अहमद शाह, उनजे घर भातियुनि ऐं ॿियनि ख़िलाफ़ 18 ॼणनि जे ख़िलाफ़ 1 अरब 23 करोड़ रुपयनि जो जेको आहे रेफरेंस दाख़िल करायल आहे ऐं उन रेफरेंस जी अदालत जे तरफ़ां ॿुधणी करण खां पोइ हिकु गवाह जी जेको आहे बयान कलमबंद करण खां पोइ ॿुधणी जेका आहे 18 दिसंबर ताईं ठीकु मुलतवी आहे, कई। तव्हांजी वॾी महिरबानी मोरड़ो महर अपडेट करण लाइ।